छा तव्हांखे ख़बर आहे 1 किलो माखी ठाहिण लाइ माखीअ जी मख 20 लख गुलनि जो रस चूसींदी आहे ऐं 90,000 मील जो सफ़र करे थी। हीअ सफ़र दुनिया जो 3 चक्कर लॻाइण जे बराबरि हूंदो आहे। हीअ सफ़र 15 मील फ़ी कलाक जी रफ़्तार सां करे थी। माखीअ जी मख जॾहिं माखी ठाहींदी आहे उनमें 80% पाणी शामिल हूंदो आहे ऐं उहा मख जॾहिं पंहिंजे परनि खे वॾो करे तेज़ीअ सां फड़फड़ाईंदी आहे त 1 सेकंड में 200 दफ़ा पर लोॾींदी आहे। अहिड़ी तरह सां सभु पाणी परनि तां लही वेंदो आहे ऐं पोइ ख़ालिस माखी तयारु थींदी आहे। 2000 साल जी तहक़ीक़ मां साबित थियो आहे त माखीअ जी मख सभिनी खां बहितर मोमार आहे। माखीअ जे मनारे में हर सोराख़ जे पोयां 6 दीवारूं आहिनि ऐं हर दीवार जी साइज़ हिकु जहिड़ी आहे ऐं हर हिकु दीवार 120 डिग्रीअ ते मड़ियल आहे। उन माखीअ जी मख लाइ माखी जमो करण खां बहितर ॿियो को घर ई नथो थी सघे। अक़ल ऐं ईमान वारनि लाइ वॾी निशानी आहे त उनखे एतिरो सभु कुझु सेखारण वारो केरु आहे। यकीनन उहा ज़ात मुंहिंजे रब पाक जी आहे।